पानी के हवाले से हिन साल जेको आहे अलाह जी महिरबानी सां पानी की पोजीशन बेहतर आहे, त असां सोचियोसीं त आबादगारनि खे उनजो पानी की पोजीशन बेहतर आहे त आबादगारनि खे उनजो फ़ाइदो ॾेई सघूं। पहिरें स्टार्ट था वठूं ख़रीफ़ प्लान जो जेको आहे कोटली बैराज को। त कोटली बैराज में जेका चांवरनि जी पोखाई जेका आहे उहा असां हिन साल 20 मई खां शुरू करणु चाहियूं था। तंहिंजे करे तव्हां आबादगार भाइरनि खे जेके कोटली बैराज ते आहिनि, स्पेशली बदीन वारी साइड ते इन पासे ॾे, गुज़िरियल साल 15 जून को स्टार्ट थियो, हिन साल 20 मई को तव्हां स्टार्ट करे सघंदो। पाणी तव्हांखे जेका जीअं डिमांड वधंदी वेंदी तीअं तीअं पाणी असां केनालनि में ॾींदा वेंदासीं, पर महिरबानी करे पंहिंजी सारनि जी जेका पोखाई आहे उहा 20 मई खां कोटली बैराज वारा स्टार्ट कनि त तव्हांखे बि उनजो प्रॉब्लम न थींदो ऐं गुज़िरियल साल खां पाणी हिन साल जेको बहितर आहे उनजो तव्हांखे फ़ाइदो बि पवंदो। सखर बैराज वारा जेके आहिनि राइट साइड वारा, उहे लास्ट टाइम जेको आहे उहे बि जून में हलिया विया। हिन साल इंशाअल्लाह 1 मई खां ॿिजनि जे लाइ, सारे जे ॿिजनि जे लाइ असां पाणी ॾियणु शुरू कंदासीं। तंहिंजे करे आबादगार ॿाहिरि जेके राइट साइड ते आहिनि, जेके यानी पाणी असां ज़मीनुनि में छॾींदा केनालनि में छॾींदासीं, पोइ 1 मई खां पंहिंजी ख़रीफ़ जी पोखाई जेका आहे उहा शुरू करे सघनि था। BS फीडर ते 1 जून खां पाणी ॾियणु शुरू कंदासीं ऐं DS फीडर ते 15 मई खां। ऐं घोटकी केनाल वारनि खे असां पाणी जेको आहे उहो इनशाअल्लाह जेका पोखाई आहे असांजा ॿिज जेके आहिनि उहो पाणी जेको आहे असां 1 मई खां अगेन ॿिजनि जे लाइ ॾींदासीं। तंहिंजे करे उहे बि पाणी जो जेको आहे अॻुवाट पाणी जो हुजण जो फ़ाइदो वठनि। ख़ुदारा की जेॾीमहिल ॿिज करणु वञो, जेॾीमहिल एग्रीकल्चर जे जेॾीमहिल इहे पोखाई कयो, उन में SOP जो फॉलो कजो। एग्रीकल्चर डिपार्टमेंट जे हवाले सां जेके SOPs जारी थियूं आहिनि उन्हनि खे मद्देनज़र रखी हिक ॿिए खां एतिरो मुफ़ासिलो रखिजो, छो जो हर शइ वरी थी वेंदी, हिकिड़ो दफ़ो इंसान जी हयाती वई त पोइ ॿीहर न अची सघंदी। इहो सम्झी छॾियो त तव्हांजो घर जेको आहे उहो महल आहे, तव्हांजे चौधारी जेके ॿाहिरों जेको दुश्मन बीठो आहे उहो उन दरवाज़े जे थ्रू अंदरि ईंदो। जेकॾहिं तव्हां दरवाज़ो खोलियो त ख़ुदा न ख़ास्ता इहा जेका मौत ॿाहिरि नचे थी इहा तव्हांजे अंदरि ईंदी।